मां ख़बर शामिल कंदासीं जिते वाही पांदी में लगारी ऐं रुस्तमानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। ॿिन्ही धुरनि जा 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अली मोहम्मद रुस्तमानी, रहमान रुस्तमानी, शबीर लगारी ज़ख़्मी थी पिया। ॿुधायो पियो वञे त ॻोठ दोदो लगारी जे रवासी लगारी बिरादरी ऐं रुस्तमानी बिरादरी जे ॿिनि धुरनि में गुज़िरियल ॾींहुं कुझु ॾींहंनि खां ज़मीन जे मालिकी तां तकरार हलंदड़ हो। मौला बख़्श ब्रह्माणीअ खां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। मौला बख़्श अपडेट कजो, छा तफ़सीलात आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुलु, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रगवाला जे इलाइक़े ॻोठ वाही पांदी में जेको आहे लगारी बिरादरी ऐं रुस्तमानी बिरादरी जो झेड़ो थी पियो, जॾहिं त ॿिन्हिनि धुरनि जा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़मीन जे मालिकी तां ई झेड़ो ॿुधायो वञे पियो। जी वरी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण लाइ।